भिटशामी प्राइमरी स्कूल में उस्तादनि जी खोट हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मोहम्मद मूसा शोरो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में उस्तादनि जी खोट हुअण ख़िलाफ़ शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शागिर्दनि मीडिया खे ॿुधायो त संदनि ॻोठ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में काफ़ी वक़्त खां उस्तादनि जी खोट आहे, जंहिं करे ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। उन्हनि वधीक चयो त 2 महीननि खां वधीक अरिसो गुज़रण बावजूदि स्कूल में वधीक उस्ताद मुक़रर न थी सघिया आहिनि, जंहिं करे 200 खां वधीक मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। उन्हनि डीओ एजुकेशन मटियारी, डीसी समेत ऐं ऑफिसरनि खां मुतालबो कयो त स्कूल में वधीक उस्ताद मुक़रर करे ॾिना वञनि त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे।